सब खां अॻु तव्हांजे चैनल जे तवसुफ़ सां पंहिंजी पूरी सिंध खे पूरे सिंधी अवाम खे पूरी दुनिया में जंहिं बि कुंड कुर्छ में रहनि था हिन कल्चर डे मल्हाइण ते मुबारकबाद बि ॾियां थो ऐं इहा दुआ बि कयां थो त जेसि ताईं हीअ दुनिया आहे हीअ कल्चर डे हमेशह ईअं ख़ुशियुनि सां प्यार मुहबत सां यकजहती सां असांजा सिंधी मारवाड़ सभिनी सां मिली मल्हाईंदा रहनि। ॾाढी सुठी शइ आहे, असांजी सकाफ़त हज़ारनि सालनि जी आहे। इन सकाफ़त में जे तव्हां ॾिसंदव त सिंधी क़ौम जिते बि सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था उन्हनि हमेशह प्यार ॾिनो आहे, मुहबत ॾिनी आहे, अमन अमान जो पैगाम ॾिनो आहे। वली औलिया हुजनि, किथे बि ॾिसंदव त असांजो पैगाम सिर्फ़ु प्यार मुहबत अमन यकजहती थो आहे। ऐं मां इहो ई चवंदुसि त इहो ॾिहाड़ो हर साल मल्हाइण जो ख़ुशी इन जे करे थींदी आहे त असां पंहिंजनि नंढड़नि ॿारनि सां गॾु बि टोपी अजरक ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा आहियूं। अलाह साईं हिन ॾिहाड़े में हमेशह सभिनी खे ख़ुशि रखे ऐं इहो ॾिहाड़ो हमेशह हर को मल्हाईंदो रहे। वेढ़ा वरी वसंदा, खुशहाल थींदी सिंध।